नाज़रीन न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकोट में खबर ॾींदा आहियूं। पाकिस्तान पीपलज़पارटी जे मरकज़ी सॾ ते डिस्ट्रक्ट हेडक्वार्टर क़ंधकोट प्रेस क्लब अडो सवेन कारकुन ज़िले सदर मीर गुल मोहम्मद खान जकरानी, जनरल सेक्रेटरी मीर अल्ताफ अहमद कोसो, कुर्बान अली बंगवार, गुलाम रसूल मीरानी जी अॻवानी में वफाकी हुकूमत जी नालायकी खिलाफ एहतजाजी धरणो लगायो। धरणे में सवें कारकुन शिरकत कई, वफाकी हुकूमत खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अॻवाननि धरणे के खिताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याज़ी जी हुकूमत मुल्क अंदर गैस बिजली बंद करे महंगाई करे 16,000 मुलाजिमन के मुख्तलिफ खातन मां नौकरियुनि मां बरतरफ करे छॾियो आहे। ही नालायक हुकूमत आहे जंहिं मुल्की मैशियत के तबाह करे अवाम खां ॿिनि वक़्तनि जी मानी बि खसे छॾी आहे। अवाम बुख बेरोज़गारी सबब सख्त परेशान आहे। अवाम चाहे थी त इन न्याज़ी हुकूमत जो खात्मो थियणु घुर्जे। हक़ीक़त आहे जेसी ताईं इन हुकूमत जो खात्मो न थींदो मुल्क तरक्की न करे सघंदो। गरीब अवाम महंगाई जे अज़ाब हेठि रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।